बुलेटिन के अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त FATF जे टेक्निकल टीम जे दौरे ऐं जल्द ग्रे लिस्ट मां निकिरण जे अमल जा मुंतज़र आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त एक्शन प्लान जा टेक्निकल मक़सद पाकिस्तान जे FATF टीम जे महिनत सां हासिल थिया आहिनि। हुन चयो त उहो गॾियल क़ौमी कोशिशुनि ऐं समूरनि स्टेक होल्डर्स जे मफ़ादनि जी भरपूर सहकार जो नतीजो आहे। संदसि चवणु हो त जल्द पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो, क़ौम खे ख़ुशख़बरी मिलंदी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुक्मराननि जो IMF सां मुआहिदो न पियो थिए, उन करे महांगाई आहे। फवाद चौधरी चयो त नाणे वारो वज़ीर IMF सां मुआहिदे लाइ अमरीकी सफ़ीर खे मिनथूं करे रहियो आहे। हुन चयो त पाकिस्तान श्रीलंका जहिड़ी सूरत हाल बर्दाश्त नथो करे सघे। PTI अॻवान चयो त हुननि पहिरियों एनआरओ मुशरफ खां वरितो, ॿियो रियासत खां वठी रहिया आहिनि। संदसि चवणु हो त मुल्क में कानून सभिनी लाइ बराबरि हुजणु घुरिजे। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत में नाणे जी मटासटा वारा ज़ख़ीरा रुगो $9 अरब वञी बचिया आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो त अमरीका जे पेरें पवण बावजूद FATF जवाब ॾेई छॾियो। हुन चयो त FATF हिन वक़्त ताईं पाकिस्तान जी ग्रे लिस्ट मां निकिरण जो ऐलान नाहे कयो। संदसि चवणो त हिन वक़्तु रुगो हुननि जा केस ऐं ग़रीबनि जो राशन ख़तम थी रहियो आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो आहे त हुकूमत पंहिंजे ई ॿार सबबु किरी पवंदी, अवाम खे को बि रिलीफ न मिली रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मुल्क में वाधू बिजली हुई, हू ॿियनि खे ॾियण जो सोचे रहिया हुआ, पर PTI हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबु मुल्क बहराननि जे भर चढ़ी वियो आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल चयो त अॼु मुल्क गैर मामूली सूरत हाल खे मोहं ॾेई रहियो आहे। इमरान ख़ान जेके वाइदा कया उहे वफ़ा न आहिनि थिया। हुन चयो त पहिरियां 50 साल मुल्क खे संभाले न सघियासीं, पाकिस्तान खे हिकु जंग तरफ़ धिकियो वियो। चयो त 2006 खां पोइ तवानाई बहरान में दाख़िल थी वियासीं। 50 सालनि में बांग्लादेश बि पाकिस्तान खां अॻिते निकिरी वियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नेब कानून में तरमीम ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नेब कानून में तरमीम ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाए रही आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो त वॾनि चोरनि खे फुरण जी खुलियल आज़ादी टीं दुनिया में गुरबत जो वॾो सबबु आहे। इमरान ख़ान चयो त करप्ट ऐं बेरहम टोले मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। संदसि चवणु हो त अॼोको ॾींहुं पाकिस्तान जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे जॾहिं हुकूमत नेब कानून में तरमीम करे एहतसाब जो ख़ात्मो कयो। इमरान ख़ान चयो त मुस्लिम लीग नून जे खुरम दस्तगीर उन ॻाल्हि जी तस्दीक कई। डॉलर जे अघ में वाध ऐं रुपए जे क़दर में मुसलसल घटिताई जो सिलसिलो जारी आहे। कारोबारी ॾींहंनि जे शुरूआति ते इंटरबैंक मार्केट में अमरीकी डॉलर ₹1.5 महांगो थी वियो आहे, जंहिंखां पोइ डॉलर $210 जी रिकॉर्ड सतह ते पहुची वियो आहे। ॿिए तरफ़ ओपन मार्केट में अमरीकी डॉलर पहिरियों भेरो $213 जे रिकॉर्ड सतह ते पहुची वियो, जॾहिं त रुपए जी क़दर में मुसलसल घटिताई थी रही आहे। लाहौर जी एहतसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त जॾहिं बि अदालत घुरायो आहे, पंहिंजी पेशी खे यकीनी बणायो आहे, हाणे संदसि कुलनि ते तमामु गहरी ज़िम्मेवारी आहे। क़ौमी ज़िम्मेवारियुनि जी अदायगी सबबु हाज़िरीअ खां छूट जी दरख़्वास्त ॾिनी आहे। एहतसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज समेत ॿियनि ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल्स स्कैंडल केस जी ॿुधणी थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जी हाज़िरी मुकमल थियण ते पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त जमे कराए छॾी। हाज़िरी खां वज़ीर आज़म जे मुस्तक़िल छूट लाइ वकील अमजद परवेज़ दलील ॾिना। अदालत वकील जे दलील ॿुधण खां पोइ शहबाज शरीफ़ जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। ॿुधणी दौरान ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो आहे जॾहिं बि अदालत घुरायो आहे, पंहिंजी पेशी यकीनी बणाई आहे। हुन चयो त अदालत में पेश थियणु फ़र्ज़ु बि आहे, ज़िम्मेवारी बि। संदसि चवणो हो त हाणे संदसि कुलनि ते तमामु गहरी ज़िम्मेवारी आहे। क़ौमी ज़िम्मेवारियुनि जी अदायगी सबबु हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त ॾिनी आहे। शहबाज शरीफ़ चयो आहे त चिन्योट में नाले जे अदावत मक़ामी MP जी दरख़्वास्त ते कई हुई। संदसि चवणु हो त उन बाबति पंजाब काबीना खां मंज़ूरी बि वरिती वई हुई। शहबाज शरीफ़ जो चवणु हो त उन वक़्तु वॾे वज़ीर तौरु अवामी तरक़ी ऐं भलाई खे अवलियत ॾिनी हुई। कमनि जी क़ीमत मुक़ररु करणु वक़्तु शुगर मिल्स बदिरां हारियुनि जे मफ़ादनि खे नज़र में रखियो।